أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أهل الكتاب لم تكفرون بآيات الله والله شهيد على ما تعملون. قل يا أهل الكتاب لم تصدون عن سبيل الله من آمن تبغونها عوجا وأنتم شهداء وما الله بغافل عما تعملون. يا أيها الذين آمنوا إن تطيعوا فريقا من الذين أوتوا الكتاب يردوكم بعد إيمانكم كافرين. وكيف تكفرون وأنتم تتلى عليكم آيات الله وفيكم رسوله ومن يعتصم بالله فقد هدي إلى صراط مستقيم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे एतराज़ात जा जवाबात बयान फरमाया हा। पोइ उन इहे साॻे मज़मून खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में इन्हनि यहूदियुनि जे हसद साड़ खे बि बयानु कयो वियो ऐं उन्हनि खे कुझु शर्मसार करण जे लाइ नसीहत ज़रा कुझु तिखनि मिठनि लफ़्ज़नि सां कई वई ऐं उन सां गॾोगॾु मोमिननि ऐं मुस्लमाननि खे बि बाख़बर कयो वियो आहे त ख़बरदार थिजो इहे यहूदी कॾहिं बि तव्हांजा दोस्त कोन थींदा, हमेशह तव्हांखे पंहिंजे दीन इस्लाम तां भिटकाइण जी कोशिशि कंदा। इन इहा उनवान सां अॼोकियूं आयतूं तिलावत कयूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि इहो बयानु फरमायो आहे। पर इन्हनि आयतुनि जे ख़ुलासे सम्झण खां पहिरियां थोरो इन्हनि आयतुनि जो शान नुज़ूल यानी ही आयतूं कहिड़े सबब जे करे नाज़िल थियूं उहो थोरो ख़ुलासो पस मंज़र ज़हन जे अंदरि रखणो पवंदो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त मदीने आलिया में ॿ वॾा कबीला यहूदियुनि जा हुया, हिकिड़ो औस ॿियो ख़िज़रज। इहे एॾा वॾा ज़िद्दी ऐं लड़ाकू कबीला ताक़तवर सॼा वेंदा हुआ जो थोरनि ॻाल्हियुनि तां उन्हनि जा झेड़ा उन्हनि जूं लड़ायूं मशहूरु हुयूं। पोइ इहे लड़ायूं इख़्तिलाफ़ झेड़ा फ़साद हिननि जा 120 साल ताईं डिघो अरसो रहिया। इन्हनि इख़्तिलाफ़ात हलंदे हलंदे झेड़नि फ़सादनि जे दरमियान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थी पिया। नुबूअत मिली वई, जवान थिया, नुबूअत मिली वई, बहैसियत पैगंबर जे मके खां हिजरत करे मदीने अची विया। इन्हनि ॿिन्हिनि कबीलनि जो पाण में इख़्तिलाफ़ ऐं झगड़ो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चूंकि रहमतुल लिल आलमीन बणिजी आया हा, मदीने जे अंदरि अची करे हिकमत अमली ही अपनायूं त उतां जे आस पास जे तमामु तर क़बाइली सरदारनि खे घुराए करे उन्हनि सां हिकिड़ो अमुन मुआहिदो कयूं त बाबा हिते गॾिजी करे रहंदासीं, हिक ॿिए जो साथ, हिक ॿिए जो तामुन, हिक ॿिए जी हमदर्दी, हिक ॿिए जी मदद करे इन नज़रिए सां इतिहाद करे रहंदासीं। सभिनी इतिहाद कयो। इन इहे इतिहाद जे पसे मंज़र में कुझु यहूदी इख़्तिलाफ़ कंदा, इन इतिहाद मां टुटंदा बि विया। जिन खे इतिहाद जे मुखालिफ़त जे ॾोह में मदीने मां लॾायो बि वियो, सज़ा बि ॾिनी वई। बहरहाल इहे ॿ वॾा कबीला जेके आहे औस ऐं ख़िज़रज, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम सां मुनव्वर थींदे, इस्लाम सिखंदे
क़ुरान ॿुधंदे पढ़ंदे आहिस्ते 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 इस्लाम में अची विया, मुस्लमान थी पिया। जॾहिं मुस्लमान थी पिया, हिक ॿिए सां खीर खंड थिया, 120 साल पुराणी दुश्मनी छॾे करे ॿिनि ॻाल्हियुनि ते ठाह करे सभु कुझु छॾे हिक ॿिए सां भाकुर पाए रोई रड़ी माफ़ी वठी ठही विया। ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं? हिकु त अलाह जो क़ुरान ॿुधूं पंहिंजे कननि सां, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे पाक ज़बान मां। एॾो वॾो असरु हो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे ज़बान मुबारक में। अलाह ताला एॾो मिठास जो रखियो हो कि मके जा मुखालिफ़ दुश्मन बि राति जे पोएं पहर में लिकी लिकी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो क़ुरान ॿुधण ईंदा। ॾींहं जो मुखालिफ़त कंदा पर राति जो क़ुरान ॿुधंदा। ॿुधंदे ॿुधंदे ईअं सुबुह थी वेंदो हो, वरी हिक ॿिए खे चवंदा, अड़े तूं बि हिते, वरी ॿियो चए, अड़े तूं बि हिते, वरी टियों ॾिसण में अचे न, अड़े तूं बि हिते, अड़े हेॾे असांखे न केरु ॾिसी वियो, सभु मुस्लमान थी वेंदा। तंहिं करे अॼु वचन था कयूं, वाइदो था कयूं, सुभाणे खाणी केरु न ईंदो, वरी ॿिए ॾींहुं साॻी जाइ ते ईअं मिलनि, वरी टे ॾींहं, केतिरा ई दफ़ा ईअं मिलिया। पोइ मजबूरन मुआहिदो करे उहे हिक ॿिए खां परे थी विया। पर क़ुरान पाक जे अंदरि ख़ुदि इहो असरु आहे। वरी उहो क़ुरान पाक जेकॾहिं अलाह जे पैगम्बर जे ज़बान ते हुजे त उनजो अञा वॾो असरु आहे। हिकु क़ुरान पाक जे आयतुनि खे ॿुधी करे हुननि जूं इख़्तिलाफ़ी शयूं रही वियूं, बुंड जेको हुननि जो नफ़रत ऐं गुरूर तकबर जो उहो ॻरी वियो। ऐं ॿियो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हस्तीअ खे ॾिठूं त उन में को बि ऐब कोन हो, कोई ऐब कोन हुननि खे नज़र आयो। ॻोल्हे ॻोल्हे थका पर नज़र न आयो। क़ुरान तो फरमाए यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सुञाणींदा जीअं पंहिंजे पुटनि बच्चनि खे सुञाणींदा आहिनि। इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि ते पंहिंजूं सभु शयूं छॾे करे हिक ॿिए सां खीर खंड थिया। हाणे हिकिड़ो यहूदी हो, शमास बिन कैस, उनखे ज़रा ॿियनि यहूदियुनि खां वधीक कावड़ ऐं गुस्सो हसद साड़ हो मुस्लमाननि सां। मदीने में हिकु दफ़े जो आयो, ॾिठईं त औस ऐं ख़िज़रत कबीले वारा यार हिक ॿिए सां कचहरी था कनि वेठा, खिल टहक ॼण पाण में घाटा दोस्त हुजनि अहिड़ी तरह सां। अच्छा भाया इहे मुस्लमान थिया आहिनि तॾहिं इहे पंहिंजूं पुराणियूं दुश्मनूं छॾे विया। साड़ थियुसि, छो न हिननि खे बिगाड़ियां, छो न हिननि खे वरी पुराणी यादगी ॼाणायां त इहे वरी पाण में पंहिंजा दुश्मन थियनि। हिक ॿिए जा दुश्मन थींदा त इस्लाम जी ताक़त कमज़ोर थींदी। हिननि जो गॾिजी मुस्लमान थियणु इस्लाम खे ताक़त थो ॾिए न, हिनखे टोड़ियां। साज़िश कयईं, हिकिड़े माण्हूअ खे हथु कयईं, उनखे सेखारियईं कुझु शेर यादि ॼाणाईंसि त 120 साल पुराणी जंग में शुरात खां वठी इहे औस ऐं ख़िज़रत कबीले वारा हिक ॿिए खे शेरो शाइरीअ जे ज़रिए आर ॼाणाईंदा। अड़े तव्हां त अहिड़ा अहिड़ा कमज़ोर बुज़दिल शाइरीअ में। हू वरी चवंदा अड़े तव्हां अहिड़ा तव्हांजे हेतिरनि माण्हुनि खे असां मारियोसीं। ही वरी उनखे चवंदा अड़े तव्हांजे मिल्कियतुनि ते असां क़ाबिज़ हुयासीं हेतिरा साल, तव्हां घरनि खां कोन निकिरंदा आहियो। अहिड़े तरह सां शेरो शाइरी आर ॼाणाइण वारी, मायूस करण वारी, ॿिए जे इज़त खे मजरूह करण वारी शाइरी, पुराणे दौर जी जेका हिक ॿिए खे हुननि चई ॿुधाई, उहा शाइरी हिन हथु कई शमास बिन कैस। उहा शाइरी हिकिड़े हमराह खे ॿुधायईं, लिखी ॾिनई या हुनखे यादि करायईं। उनखे चयईं त तूं वञी करे इहे जेके पाण में खिलनि था वेठा न, इन जे विच में वञी करे इहा शाइरी चओ। त तव्हांखे ख़बर आहे, हू आयो विच में वेही करे उनखे चवणु लॻो तव्हांखे ख़बर आहे औस कबीले वारनि 120 साल पुराणी जंग में ख़िज़रत वारनि खे कहिड़ा शेर चया? उहे हिन शेर चया, वरी हुननि खां विसरी विया, हिन चया, वरी हुननि खे गैरत यादि अची वई। वरी थोरी देरि खां पोइ चईं त ख़बर अथव ख़िज़रत वारनि औस वारनि खे कहिड़ा शेर चया? ही ॿुधायईं। वरी उहे शेर चई ॿुधायईं। ईअं जो चई ॿुधायईं त ॿिन्हिनि कबीलनि जे माण्हुनि में जोश जज़्बो वरी उभरियो, एतिरो उभरियो जो हिक ॿिए जे मथां बिल्कुलु विढ़ण जे लाइ तयारु थी विया। सफ़ा साॻी अदावत दुश्मनी भड़की पई, नफ़रत हसद साॻियो उभरी पियो। हथा के हिक ॿिए खे ईअं चऊं त अच भला बि त मुक़ाबिलो कयूं। हा हलिया हलिया, तूं बि माण्हू गॾु कर, मां बि गॾु थो कयां। एतिरे ताईं जो हिकिड़ी जॻह मुक़ररु थी वई, ॾींहुं टाइम मुक़ररु थी वियो, उन जॻह ते अची करे लड़ंदासीं। बसि एॾी नफ़रत पकड़िजी वई त इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फौरन कंहिं साहिब सगुरे ख़बर ॾिनी, साईं शमास बिन कैस हीअ हरकत कई आहे,
पुरानी शेरो शायरी हिननि ॿिन्हिनि कबीलनि जे आॾो कंहिं माण्हूअ जे ज़रिए पढ़ाई आहे। ही ॿई कबीला त विढ़ण जे लाइ तयार आहिनि, फलाणी जॻह फलाणो टाइम वक़्तु मुक़ररु थी चुको आहे, ही विढ़ंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जीअं ख़बर पई उन वक़्तु ई फ़ौरन पंहिंजे सहाबा किराम सां गॾिजी करे इन औस ऐं ख़ज़रत कबीले वारनि जे विच में आया। विच में अची करे उन्हनि खे नसीहत कयूं ज़बरदस्त अंदाज़ में। छा तव्हां पुराणा उहे सूर यादि करे, फट पंहिंजा यादि करे हाणे वरी हिक ॿिए सां विढ़ंदव? छा जाहिलियत जे दौर में वरी ॿीहर वञणु चाहियो था, जॾहिं त क़ुर तव्हांजे विच में मौजूदु आहे? क़ुर जहिड़ो तालीम याफ़्ता किताब दुनिया में कोन्हे। मां ख़ुदि बज़ाते ख़ुदि पैगंबर तव्हांजे विच में मौजूदु आहियां। मूंखे छॾे क़ुर खे छॾे तव्हां वरी पुराणे जाहिलियत जे दौर में ईंदव, जॾहिं त अल्लाह ताला तव्हांखे उन कुफ्र वारी अंधारी ऐं ज़ुल्मत खां नवूसत खां कढी करे ईमान इस्लाम वारी रोशनीअ में हाणे तव्हांखे जन्नत जो रस्तो वठायो आहे। तव्हां हिन रस्ते तां वरी भिटकंदव। वरी हुननि खे अहसासु थियो, शर्मसार थिया, वरी हिक ॿिए सां भाकुर पाए करे रोई रड़ी माफ़ी वठी हिक ॿिए सां वरी खीर खंड थी आहे। दिलनि जो गुज़ार ई हुननि जो लही वियो। उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जो ही आयतूं नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमायो सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, सोना नबी कुल चई ॿुधाए हिननि खे, पहिरियां हिननि खे थोरो शर्मसार कर। या अहलल किताब, ए अहले किताब, ए यहूदियो ऐं नसरानियो, लिम तकफुरून बिआयातिल्लाह, अल्लाह ताला जे आयतुनि जो इनकार छो था कयो? तव्हां तौरात में बि पढ़ियो आहे, तव्हां इंजील में बि पढ़ियो आहे, पोइ बि तव्हां इनकार था कयो। ऐं उहे साॻियूं ॻाल्हियूं साॻा मसाइल क़ुर पाक में बि अल्लाह ताला बयानु कया आहिनि। सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां क़ुर उहो ॿुधो बि था, सम्झो बि था, पोइ बि तव्हां क़ुर पाक जूं अल्लाह ताला जे आयतुनि जो इनकार छो था कयो? छा थियो अथव? वल्लाहु शहीदुन अला मा तामलून। यादि रखो तव्हांजे हिन सॼे कए कराए हरकत जी ख़ुदा तबारक व तआला खे सॼी मालूमात अथव। ख़ुदा शाहिद अथव, अल्लाह ताला जे ज़ात खे सॼो इतला अथव इहो त तव्हां अंदरूनी तौर ते कहिड़ी ख़बासत छुपाए करे, कहिड़ो फ़साद दिलि में रखी करे दीन इस्लाम जो इनकार कयो था। दिली तौर ते मञो था, अंदर में सॼी ख़बर अथव त हक़ ऐं सच इहो आहे। आख़िरी पैगंबर बि इहो ई सचो आहे, क़ुर बि इहो ई सचो आहे जेको असांजे तौरात ॿुधायो आहे। पर पंहिंजे दुनियावी नवूसत, ठठ ठा इज़त ऐं पंहिंजे शाहूकारीअ खे छॾे कोन था सघो, ताबेदारी कोन था कयो। यादि रखो अल्लाह ताला जे ज़ात खे हिन शइ जो सॼो इतला अथव। हाणे इहे इतला जो लफ़्ज़ उन्हनि खे चई करे आर बि ॼाणायो वियो। थोरो सवाल पैदा थींदो आहे इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ त साईं उन वक़्तु शरारत त शम्मास बिन कैस यहूदीअ जी हुई, त क़ुर पाक ईअं चवे हा कुल या अहलल यहूद, क़ुर पाक कुल या अहलल किताब, सभिनी यहूदिन नसरानिन सभिनी खे गॾाए छॾियो, ईअं चओ। जवाबु हुनजो हीअ आहे, अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए कानून उसूल हिकिड़ो ॿुधाईंदो आहे, उसूल, पोइ उन उसूल कानून जे ज़रिए हिदायत सभिनी जी रहनुमाई सभिनी जी थी वेंदी आहे। चूंकि उन दौर में यहूदी ऐं नसरानी गॾियल सॼियल साज़िशूं कंदा हुआ। इन वाक़े जे निस्बत सां त शमास बिन कैस यहूदी हो जेको अॻुवाणी पियो करे फितने फसाद जी, पर इन साॻे ई फितने फसाद जे पोयां पहिरों खणबो त नसरानी बि इन जी ॻाल्हि में ख़ुशि आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला ॿिन्हिनि खे गॾाए करे फरमायो क़ुर पाक जे अल्लाह जे आयतुनि जो इनकार था कयो। ख़बर अथव अल्लाह ताला जे ज़ात खे सॼी। अल्लाह से वरी फरमायो सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, सोना नबी उनखे चओ, कुल चओ साईं कुर्बान वञा, छा चवां? अल्लाह से फरमायो या अहलल किताब लिम तसुद्दून अन सबीलिल्लाह, माण्हुनि खे अल्लाह जे रस्ते ते वञण खां छो था रोकियो? ही पाण में विढ़ियल हुया, उहे सभु पंहिंजूं ॻाल्हियूं छॾे करे दीन इस्लाम ते हिक ॿिए सां राज़ी थिया आहिनि। इस्लाम वारे कानून उसूल खे चंबड़ी करे हिदायत वारे रस्ते ते वञणु चाहिनि था, छो था हिननि खे रोकियो? अल्लाह जे रस्ते ते अचण खां माण्हुनि खे छो था रोकियो? मन अमन तबगूना वजह, जेके ईमान आणे चुका आहिनि उन्हनि माण्हुनि जे रस्ते में रुकावट छो था बणिजो? छो था को न को ट्रेड, को न को वझ ॻोल्हींदा वठो त कंहिं न कंहिं तरह सां हिननि खे इख़्तिलाफ़ में आणिया, कंहिं न कंहिं तरह सां हिननि खे फ़साद में मुब्तला करे हिन जी ताक़त खे क़ुवत खे कमज़ोर कयां, जीअं माण्हू मुस्लमान न थी सघनि या मुस्लमाननि जी ताक़त कमज़ोर थिए। अल्लाह जी फरमायो मुस्लमाननि खे ईमान आणण खां पोइ कंहिं न कंहिं वजह सां तव्हां छो था इस्लाम ते आणण खां रोकियो? वांतुम शुहदा, जॾहिं त तव्हांखे इहा सॼी जो सॼी ॻाल्हि मालूम बि आहे।
तव्हांखे ख़बर बि आहे, तव्हांखे पतो बि आहे, सॼी मालूमात बि आहे त हक़ सच थियनि, इहो त सुठो आहे न। भले दुश्मनी छो न हुजे, इख़्तिलाफ़ छॾे पाण में जेकॾहिं दुश्मन जा कुझु तबका ठाह था कनि त इख़्तिलाफ़ खां फ़साद खां अमुन भलो आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे चाहियो बि था, अमुन खे, फ़साद खां भॼो बि था, पर पोइ बि मुस्लमाननि जे क़ुवत खे कमज़ोर करण जे लाइ फ़साद था चाहियो। सोना नबी चए न, छो था माण्हुनि खे अलाह जे रस्ते खां रोकण में रुकावट बणिजो, छो था वज ॻोल्हींदा वठो, जॾहिं त तव्हांखे ख़बर बि आहे। पर यादि रखो, वल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून, तव्हांजे हिन हरकत खां बि ख़ुदा गाफ़िल कोन अथव, बेख़बर कोन अथव, सॼी ख़बर आहे अलाह ताला जे ज़ात खे। हाणे हिननि खे शर्मसार करण जे लाइ, लॼी करण जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पाक ज़बान सां अलाह ताला हुनखे चवराया। हाणे हिननि जी शरारत बि जॾहिं वावकी थी वई, तबलीग तालीम बि क़ुर पाक जे ज़रिए हुननि खे थी वई, त हू ॼण त रुकिजी पिया, तड़े बण असांजो ही हरबो बि न हली सघियो, रुसवा थी वियासीं। हाणे अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुखातब थियो ॿिए पासे खां, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतिउल्लज़ीना कफ़रू, ए ईमान वारो सभिनी सां अल्लाह से गॾे ॻाल्हायो, पोइ उहे मुहाजिर हुजनि या अंसारी हुजनि, अरबी हुजनि, अजमी हुजनि, केर बि हुजनि, ओस ऐं ख़िज़रत कबीले वारा हुजनि, केर बि हुजनि, ईमान ते जेके आया मुस्लमान थिया, अल्लाह से उन्हनि खे फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो इन तुतिउ फ़रीक़म मिनल्लज़ीना उतुल किताब, जेकॾहिं न तव्हां अहले किताब यहूदनि या नसराननि मां कंहिं हिकिड़े टोले जी इताअत कंदव, यहूदनि या नसराननि मां कंहिं हिकिड़े टोले जी जेकॾहिं ताबेदारी कंदव, इताअत कंदव, यादि रखो यरुद्दूकुम बाद ईमानिकुम, इहे तव्हांखे ईमान खां पोइ गुमराह कंदव। हाणे तव्हां मुस्लमान थिया हो, मुस्लमान थियण खां पोइ बि जेकॾहिं यहूदनि जी का बि ॻाल्हि मञींदव, उन्हनि जे सलाह मशवरे में ईंदव, या उन्हनि खां मशवरो वठंदव, या हू तव्हांजी ख़ैर ख़्वाही करण जे लाइ तव्हांजे वेझो थींदा, त यादि रखो इहे तव्हांखे दीन इस्लाम तां फेराईंदा। यरुद्दूकुम बाद ईमानिकुम काफ़िरीन, आहिस्ते आहिस्ते हू तव्हांखे फेराए, पंहिंजो बणाए, एतमाद ॼाराए, सोरे सोरे वञी करे नतीजतन कुफ्र में उछलाईंदा, काफ़िर बणाईंदा। यहूदी कॾहिं बि तव्हांजा ख़ैर ख़्वाह नथा थी सघनि, नथा थी सघनि, नथा थी सघनि। ईंदड़ रात में हाणे हितां खां ॼण त यहूदियुनि जे ख़िलाफ़, यहूदियुनि जे साज़िशुनि खे ऐं नतीजा कोन ॼण त बयानु करण जे लाइ अल्लाह ताला हितां इहो मज़मून शुरू कयो। काफ़ी सारनि आयतुनि ताईं इहो मज़मून हलंदो, पर अंदाज़ ॾिसो, अल्लाह ताला फरमायो इन्हनि मां कंहिं बि यहूदियुनि नसरानियुनि मां कंहिं बि हिकिड़े टोले जी पोइवारी कव त इहे आहिस्ते आहिस्ते तव्हांखे कुफ्र में मुब्तला कंदा, ईमान तां फेराईंदा। पोइ हाणे अल्लाह ताला मुस्लमाननि खे ॼण त ॿ क़ीमती शयूं, उन्हनि जी आॾो जेके अल्लाह ताला रखियूं, उन्हनि जो चिटनि लफ़्ज़नि सां बयानु करे अहसास ॼारायो। कैफ़ तकफ़ुरून व अंतुम तुतला अलैकुम आयातुल्लाह, कीअं इनकार कंदव तव्हां मुस्लमानो, ईमान वारो, कीअं कुफ्र कंदव तव्हां, हालांकि तव्हांजे मथां क़ुर पाक जूं आयतूं तिलावत कयूं आहिनि। माना तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे वात मुबारक मां, ज़बान मुबारक मां क़ुर ॿुधो आहे, तव्हांजे मथां क़ुर जूं आयतूं तिलावत कयूं वयूं आहिनि, तव्हां ॿुधियूं आहिनि, कीअं इनकार कंदो इन्हनि आयतुनि जो। वफ़ीकुम रसूलु, ऐं तव्हांजे विच में अल्लाह जो रसूल सचो पैगंबर मौजूदु आहे, कीअं तव्हां हुनखे छॾे वेंदव। जीअं न कॾहिं कॾहिं अरे अल्लाह ताला जे ज़ात जा अल्लाहु अकबर एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, प्यार भरिया। मिसाल थो ॾियां, हिकिड़ो मिसाल विच में, जेकॾहिं न को अबे अम्मा जे आॾो औलाद वॾी थी वञे, जवान थी वञे, अबो मौजूदु आहे, अम्मा बि मौजूदु आहे, पर औलाद बि वॾी थी, जवान थी वई आहे, शादीशुदा थी वई आहे, आली औलाद थी वई, सभु औलाद अबे अम्मा जी वॾी थी, उन्हनि जी बि औलाद थी वई आहे, वॾो हिकिड़ो कुटुंब ख़ानदान थी वियो आहे। उन्हनि भाइरनि मां हिकिड़ो पंहिंजे भाइरनि सॼनि खां छिॼे थो, थोरी कंहिं बि ॻाल्हि ते, हिकु भाउ पंहिंजे भाइरनि खां छिॼे थो, मां बसि गॾिजी न रही सघंदुमि बाबा तव्हां सां, मूंखे ही नुक़सानु, मूंखे ही नुक़सानु, मूंसां हीअ न जाइज़ी, मूंसां हीअ न जाइज़ी, धार थो थिए। पोइ उन वक़्तु अबो ऐं अम्मा जेकॾहिं चाहींदा आहिनि त असां जेसि ताईं जेराऊं पंहिंजे औलाद खे धार थियणु न ॾियूं, परे थियणु न ॾियूं, त पोइ अबो अम्मा उन दर्द सां नसीहत कंदे हिकिड़ा कुझु लफ़्ज़ चवंदा आहिनि। कहिड़ा? असांजे जेरे असांखे छॾे वेंदे। अबो चवंदो आहे मां अञा जेरो आहे, मुंहिंजे जेरे मूंखे छॾे वेंदे। अम्मा चवंदी आहे अबा असां पोड़ आहियूं, असांखे हाणे तुंहिंजी ज़रूरत आहे, असांखे छॾे वेंदे।
एहसास ॾियाराईंदा आहिनि। ॿियूं ॻाल्हियूं त घणियूं चवंदा आहिनि, आख़िर में इहे लफ़्ज़ ज़रूरु चवंदा आहिनि कॾहिं। एतिरा वाक़िया हज़ारों सवें मौजूदु आहिनि किताबनि में। पोइ उहो जेको बच्चो धार अचण जे लाइ तयारु हूंदो आहे न, बसि इहो लफ़्ज़ जॾहिं ॿुधंदो आहे न त वाक़ई अबो अम्मा जो कीअं छॾिया हुननि खे, बसि छॾ, जेसि ताईं जेरा आहिनि तेसि ताईं कस खाऊं था। अलाह ताला बि 70 दफ़ा अबे अम्मा खां वधीक इंसान सां पंहिंजे बाने सां मोहबत करे थो। अलाह ताला उन्हनि मुस्लमान सां मुख़ातब थी फरमायो, कैफ़ तकफ़ुरून व अंतुम आयातुल्लाहि तुतला अलैकुम व फ़ीकुम रसूलु, कीअं था इनकार कयो तव्हां, जॾहिं त तव्हांजे मथां क़ुरान तिलावत कयो वियो आहे, तव्हांजे विच में मुंहिंजो रसूल मौजूदु आहे जेको हर रोज़ तव्हांजे लाइ 70 भेरा इस्तिग़फ़ार करे मूंखां माफ़ी वठो आहे, मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर, जेको तव्हांजे सुधारण जे लाइ, तव्हांजे जन्नती बणाइण जे लाइ एॾो वॾो दर्द रखे थो, उनखे छॾे तव्हां कीअं इनकार कंदव, कीअं फिरंदव, तव्हां कीअं छॾींदव अहिड़े क़ुरान खे जेको क़ुरान तव्हांजी विख विख ते रहनुमाई थो करे। हाणे ॼण त मुस्लमाननि खे इन शइ जो अहसास ॾियारायो वियो त वाक़ई क़ुरान जेका तालीम ॾिए थो न त यहूदी ऐं नसरानी तव्हांजा मुख़ालिफ़ आहिनि, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल क़ुरान तव्हांजो सॼण आहे, उनखे चंबड़ी पियो। त मुस्लमान क़ुरान पाक जे इन लफ़्ज़नि खे ॿुधी करे क़ुरान सां वेतर मज़बूत थींदो, चंबड़ंदो। अल्लाह से फरमायो, पोइ ॿुधो, वमन यातसिम बिल्लाह, जेको न अल्लाह ताला जे ज़ात खे चंबड़ी पियो, अल्लाह ताला जे क़ुरान खे चंबड़ी पियो, अल्लाह ताला जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम खे चंबड़ी पियो, फ़क़द हुदिया इला सिरात मुस्तक़ीम, अल्लाह ताला फरमायो पोइ उनखे सिरात मुस्तक़ीम जेको सिधो रस्तो आहे, जंहिंजी हर उम्मती दुआ घुरंदो आहे, इहदिना सिरातल मुस्तक़ीम चई करे अल्लाह ताला फरमायो इहो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो ज़रूरु उनखे ॾेखारियो वेंदो जेको अल्लाह जे ज़ात खे चंबड़ियो। इहो रस्तो हिदायत वारो सिरात मुस्तक़ीम वारो ज़रूरु उनखे ॾेखारियो वेंदो, ज़रूरु उन रस्ते ते उन बंदे खे कामयाबु वेंदो जेको रब जे कानून खे चंबड़ियो। रब तबारक व तआला जो कानून दुनिया में कहिड़ो आहे? हिकु अल्लाह ताला जो ही क़ुरान, ॿियो सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे। उन दौर में त ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूदु आहे न, सच पच ईअं चई सघिजे पियो अल्लाह ताला जो क़ुरान ही मौजूदु आहे। सहाबी सगोरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इशारो करे चवनि न, अल्लाह जो क़ुरान उहो पाण बज़ात ख़ुदि मौजूदु आहे त सचो, छो त क़ुरान पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़िल थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान पाक जे हिक हिक अखर ते अमल करे ॾेखारियो, प्रैक्टिकल आइडियल नमूनो थी पिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ो जाॻंदो क़ुरान आहे। छो त हदीस बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पंहिंजी क़ुरान पाक जी तशरीह करण वारी, हुज़ूर जन पाण मौजूदु आहे, ॼण त जहिड़ो जाॻंदो क़ुरान मौजूदु आहे। त उन दौर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे का बि शइ कान हुई, पर चूंकि अल्लाह ताला जो उसूल ऐं कानून आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वफ़ात जे नाले सां पंहिंजे रोज़े हथ रमियनि। असांजो अक़ीदो इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हयात आहिनि, पंहिंजे क़ब्र में तमामु तर अंबिया हयात आहिनि। बहरहाल त हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ इहे 2 शयूं दुनिया में मौजूदु आहिनि, हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे। इन्हनि ॿिन्हिनि खे गॾे करे चइबो आहे इहो हक़ीक़ी सॼो मुकमल क़ुरान, लफ़्ज़ ही तर्जुमो हदीस आहे, ॻंढाए करे चओ क़ुरान। जेसि ताईं क़ुरान मौजूदु आहे, क़ुरान खे सिखण सेखारण वारा, हक़ ऐं सच ते हलण वारा, तरबियत तालीम करण वारा उलमा मौजूदु आहिनि, तेसि ताईं इंसान जे लाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे। इहो ई रस्तो हिदायत वारो आहे, इहो ई सिरात मुस्तक़ीम आहे जेको हिनखे चंबड़ियो। अल्लाह ताला जो वाइदो आहे, फ़क़द हुदिया इला सिरात मुस्तक़ीम, उनखे सिरात मुस्तक़ीम वारे रस्ते ते कामयाबी ज़रूरु ॾींदुसि। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।